जेकबाबाद जमायत इस्लाहुल मुस्लिमीन पारां अॻवाणनि जो बरसातुनि सबब मुतासिरनि जे सिलसिले में तंज़ीमी इजलास मुनक़िद थियो। इजलास ख़लीफ़ा अब्दुल गफ़्फ़ार ताहिरी ऐं सदर अमीर बख्श ताहिरी जी सदारत हेठि ब्रांच चन्ना मोहल्ला में थी गुज़रियो। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त बरसातुनि सबब वॾे अंग में माण्हू सख़्त मुतासिर थिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त जमायत इस्लाहुल मुस्लिमीन पारां 3 ॾींहं लाॻीतो ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुची बरसात मुतासिरनि में पकल खाधो, बिस्किट, मच्छर मार दवाऊं ऐं कपड़ा तक़सीम कया विया आहिनि। अॼोको इजलास में उन्हनि मुतासिरीन जी मदद लाइ कोठायल आहे। इंशाअल्लाह जल्द इंतजाम मुकम्मल थींदे ई मुतासिरीन में इमदाद विरहाई वेंदी। मुतासिर तकलीफ़ुनि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुकूमत पारां आवाम सां को बहितर ताउन न करणु अफ़सोसनाक अमल आहे। मुखिया हज़रात अॻिते वधी मुतासिरीन जी मदद लाइ अॻिते वधनि। मुतासिरीन जो वॾो अंग मदद लाइ मुंतज़िर आहे।